अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दर्दनि जो देस ऐं रूबी अली जे बारे में। दर्दनि जे देस बाबति इहा न्यूज़ हली रही आहे त रूबी अलीअ खे बि हिन ड्रामे में शामिलु कयो आहे ऐं जेको किरदारु हुन रूबी अलीअ राज ॾेराणीअ में निभायो उहो ई किरदारु उहो ई मॉडलिंग जेको आहे सो हिन ड्रामे में बि रूबी अलीअ खे मिली आहे। त हिन ॻाल्हि में केतिरी सचाई आहे तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं त वीडियो खे आख़िर ताईं रहंदा ॾिसंदा रहंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। रूबी अली हिन ड्रामे में शामिलु न आहे दर्दनि जे देस में। बाक़ी इहा न्यूज़ हली रही फेसबुक ते मूं पोस्ट बि ॾिठी त रूबी अलीअ खे हिन ड्रामे में शामिलु कयो आहे। जेको ॿियो टेलर रिलीज़ थींदो हुन में हिनखे ॾिठो वेंदो। त फ़िलहाल त इहा न्यूज़ आहे त रूबी अली हिन ड्रामे में न आहे। भाई टेलर रिलीज़ थी हुन खां पोइ वरी वीडियो तव्हांजे साम्हूं आणींदासीं। त इहो ई अची वीडियो।